जॾहिं तुंहिंजो बचड़ो तोखां मोबाइल घुरे, ओ मुंहिंजा बाबा मूंखे मोबाइल वठी ॾे, उन सां इहो सवाल कर, ओ मुंहिंजा बचड़ा तोखे आउं मोबाइल त वठी थो ॾियां, हिकिड़ो तोसां शर्त आ। चवंदो त ओ मुंहिंजा बाबा कहिड़ो शर्त आ? उहो तुंहिंजो पुटु तोखे चवंदो कहिड़ो शर्त आ? तूं उनखे चए ओ मुंहिंजा नंढड़ा तोसां इहो हिकिड़ो शर्त आ, तूं हाफ़िज़ कुरान थी ॾेखार त मां तोखे मोबाइल वठी ॾियां। ऐं याद रखे छॾिजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तुंहिंजो पुटड़ो टीवीअ ते वेठो आ, उते तूं बि मौजूद कोन्ही को, तुझी ज़ाल भी मौजूद कोने का, को वडड़ो भी मौजूद कोने को, उनखे ॾिस त टीवीअ ते उहो छा पियो ॾिसे। जेकॾहिं कंप्यूटर जो कोर्स उनखे कराए रहियो आहीं त पहिरियां तूं ॾिस त उहो छा सिखी रहियो आ। जेकॾहिं तुंहिंजो पुटु जवान थी चुको आ, स्कूल वञी रहियो आ, उनखे स्कूल में वञी ॾिस त उहो छा करे रहियो आ। जेकॾहिं तुंहिंजो पुटड़ो जवान थी चुको आ त उहो जॾहिं ॿाहिरि निकिरी रहियो आ त तूं बि उनजे पुठियां ॿाहिरि निकिर, ॾिस त उहो छा करे रहियो आ, कंहिंसां घुमी रहियो आ, ग़लति माण्हुनि सां घुमी रहियो आ या सही माण्हुनि सां घुमी रहियो आ। उन्हनि खे हिकु हिकु हदीस ॿुधाईंदो रह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उनखे राति जो सुम्हण खां पहिरियां कलमो पढ़ाए पोइ सुम्हार। मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस ॿुधाए पोइ सुम्हार। जेकॾहिं तो इहो तरीक़ो जारी ऐं सारी रखियो त तूं बि तुंहिंजी इज़त भी बची वेंदी, तुंहिंजा बचड़ा भी सालिह बणिजी वेंदा इंशाअल्लाह ताला। इहो अमल कंदासीं। घणई अहिड़ा माण्हू ॿियो मूं ॾिठा, ओ साईं मूंखे तावीज़ ॾियो, ओ साईं मूंखे को फीणो रखो, ओ साईं मूंखे को धागो ॾियो, ओ साईं मूंखे इहो पाणी पड़ी ॾियो। यार छा छो थी यार, मुंहिंजो बचड़ो मुंहिंजी एॾी बेइज़ती थो करे, पीउ मूं वटि आयो आहे तावीज़ वठण जे लाइ। ओ ख़ुदा जा बानड़ो, तावीज़नि में कुझु भी कोन्हे को, इन दागन में ऐं इन्हनि में कुझु भी कोन्हे को, रुगो इहो फिराट अथव, रुगो इहो ड्रामा अथव। याद रखे छॾिजां, हिकिड़ो अहिड़ो शख्स आहे जेको पंहिंजी औलाद जे लाइ रुगो तावीज़नि जे पुठियां, रुगो तावीज़नि जे पुठियां बस फजर जी निमाज़ उहो पढ़ंदो आहे, ॿी का बि निमाज़ कान पढ़ंदो आहे। उनखे घणो ई सम्झायो त यार तूं छो थो पियो वञी तावीज़नि वारनि ॾे, यार मुंहिंजा बचड़ा जेको आहे सो मुंहिंजी इज़त कोन था कनि। यार पोइ तो उनखे सम्झायो नंढपण में, तो उनखे सेखारियो, छा सेखारियो तो नंढपण में उन्हनि खे? उन चयो यार बेशक तूं सचो ऐं तूं सच पियो चईं, यार बचड़नि जे लाइ करणो त आहे। तक़रीबन उहो जेको कमाईंदो आहे बचड़नि जे लाइ तावीज़ वठंदो आहे। उनखे सम्झाईंदो बि घणो आहियां त यार तूं ग़रीब माण्हू आहे, तूं तावीज़ न वठ, तू निमाज पढ़, तहज्जुद जी निमाज पढ़, तो इशराक जी निमाज पढ़, तू शुक्राने जा नफ़ल पढ़, तब उहो मुड़ंदो ई न आहे। रुगो तावीज़, रुगो तावीज़, टको भी फ़र्क़, जिथे मुल्लो को ॿुधंदो आहे उते उहो वेंदो आहे, ठक वञी उते वेंदो आहे। अहिड़ो त तावीज़ थो ॾे, अहिड़ो त तावीज़ थो ॾे, इहे बकरियूं कुर्बान उन्हनि मौलविन था करे छॾे, इहे छेला उन्हनि मौलविन था कुर्बान करे छॾे, इहे मुर्गियूं उन मौलविन था कुर्बान करे छॾे, पैसा अलाए छामो छा उन मौलविन उन ग़रीब मां पे खाधो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन्हनि मौलविन का बचो। जेकॾहिं इन मौलविन जे कढ तव्हां लॻी वियो त यादि रखे छॾिजो कॾहिं बि तरक़ी कोन कंदो। हा
उन्हनि मौलवियुनि सां तव्हां हथ हथ मिलायो जेके निमाज़ था तव्हां के पढ़ाइनि, जेके क़ुरान करीम तव्हांजी बचड़नि खे था पढ़ाइनि, जेके मस्जिद के संभालनि था, जेके मस्जिद जी सफ़ाई कनि था। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके हाफ़िज़ क़ुरान पैदा कनि था, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुझे बेनियाज़ रब जो क़ुरान करीम ॿुधाइनि था, मुझे करीम रब जे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़िंदगी जी बाबत अहिड़ियूं त सुन्नतूं ॿुधाइनि था। पानी पीअण जो सुन्नतूं बि ॿुधाइनि था, मानी खाइण जूं बि सुन्नतूं उहे ॿुधाईंदा आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हलण चलण जूं बि उहे सुन्नतूं ॿुधाईंदा आहिनि। बाथरूम में कीअं वञिजे, छा पढ़िजे, उहो सभु कुझु ॿुधाईंदा आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ एतिरे हद तक जो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तूं पैदा थींदो ऐं तुंहिंजे कन में बि आज़ान उहो मौलवी पढ़ंदो आहे। जेकॾहिं तूं इहा दुनिया छॾे ॿी अमड़ जे पेट में वञी रहियो हुई त उहो जनाज़ो बि तुंहिंजो उहो मौलवी पढ़ाईंदो आहे। पो छो कोन्दा कयूं उन्हनि मौलवियुनि जी इज्जत असां छो कोन्दा कयूं? जेकॾहिं कोई मौलवी मस्जिद में बीही रहियो आहे उन्हनि जी तनख़्वाह तव्हां बंदि कई आहे। जेकॾहिं को मौलवी मस्जिद में बीही रहियो आहे उन जा ॿार तव्हां बंदि करे छॾिया आहिनि, उनखे धमकियूं ॾेई रहिया आहियो। यार बस बस एतिरो बयान न कर, यार बस बस इहा नात न पढ़, यार बस बस हाणे चुप कर, तूं ग़लत। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे कंहिं चयो आहे, तोखे कंहिं चयो आहे उहो त अल्लाह जी याद ॾे छिके रहियो आहे। याद रखे छॾिजां हिकिड़ो अमीर तरीन शख्स आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे दौलत बि घणी अता फरमाई आहे। बाग बि घणा आहिनि, बंगला बि घणा आहिनि, गाॾियूं बि घणियूं आहिनि। वॾो अमीर तरीन शख्स आहे, उन जे पाड़े में मस्जिद आहे। मस्जिद नंढड़ी हूंदी आहे, जेके पाड़े में रहाकू हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि, उहे मशवरो कंदा आहिनि त यार असां त ग़रीब आहियूं, अचो त उन शख्स ॾे था हलूं जेको अमीर आहे। उन जे नाले ते, उन जे पीउ जे नाले ते हीअ मस्जिद ठहियल आहे। असांजा ॿार बि जाहिल थी चुका आहिनि, अचो त उन ॾे था हलूं त उहो भला मौलवी हूंदो त निमाज़ बि पढ़ाईंदो, ॿार बि पढ़ाईंदो। अचो त उन ॾे था हलूं। जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन अमीर तरीन शख्स ॾे उहे आया, उन्हनि सां सलाह मशवरो कयऊं, साईं असां मौलवी रखंदासीं, उन जी तनख़्वाह जो बंदोबस्त कयो। उन अमीर चयो तव्हां मौलवी रखो, तनख़्वाह ॾियण जे लाइ मां वेठो आहियां। उहे वया, मौलवी रखियाऊं। वक़्तु गुज़रंदो वियो, मस्जिद नंढी हुई, ॿार बि घणा हुया, जमात बि घणी थींदी हुई। पाड़े वारनि खे कठे कयऊं, चयऊं त ॿार बि तव्हांजा घणा आहिनि, जमात बि तव्हांखे पाण ख़बर आहे, तव्हां वाक़ुफ़ आहियो, तव्हां ॾिसी रहिया आहियो, जमात बि घणी थी चे, मस्जिद नंढड़ी आहे। उन्हनि ग़रीबनि चयो त अचो त अमीर तरीन शख्स ॾे अचूं, हलूं। अमीरनि ॾे आया। उन अमीर चयो त यार फ़िलहाल मां मसरूफ़ आहियां, इहे ॻाल्हियूं बाद में कंदासीं। जीअं उन मौलवीअ उन अमीर खे ॾिठो, अमीर खे जीअं ॾिठाऊं त उहे ग़रीब ऐं मौलवी उहो वयो हलियो, पाणे कमु जहिड़ो ॾुखियो सुखियो हलाईंदा रहिया। वक़्तु गुज़रंदो रहियो। मौलवी साहब जी तनख़्वाह हुई 3000। घणी हुई? 3000 तनख़्वाह हुई। 3000 मां घर बि हलाईंदो हुयो, दोस्तनि खे बि हलाईंदो हुयो, पाण बि हलंदो हुयो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾुखियो सुखियो मिड़ी जहान कढंदो हुयो। 3000 ऐं जेके हुनजी फैक्ट्रीअ में ऐं कंपनियुनि में ऐं बाग बंगुलनि में नौकर चाकर हुया, उन जी तनख़्वाह घणी हुई? 15000, 20000, 25000 उन जी तनख़्वाह रखिया हुन अमीर तरीन शख्स।
उन अमीर दे उहो अकेलो मौलवी वयो त साईं मां अकेलो आयो आहियां, हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो अर्ज़ आहे। उन अमीर चयो त कहिड़ो अर्ज़ साईं? मुंहिंजा 3000 तनख़्वाह आहे, ॿार बि घणा आहिनि, पाड़े वारा बि कुझु कोन था ॾियनि, मस्जिद बि नंढड़ी आहे, जमात बि जाम थी थिए, महिनत बि मां ज़्यादा करे रहियो आहियां। त हुन चयो त यार इहो बाद में ॾिसंदासीं, मूं पहिरें मूं तव्हांखे चयोमांइ मां मसरूफ़ आहियां, इहे ॻाल्हियूं बाद में ॾिसंदासीं। उहो हाफ़िज़ क़ुरान वयो हलियो। उहो अमीर अंगूरनि जो ॾाढो शौक़ीन हुयो। जॾहिं आफीस उन अमीर छॾी आहे, घर रवानो थियो आहे, उन अमीर पंहिंजे हिकिड़े ख़ासि नौकर खे अंगूरनि जो किलो वठी ॾिनो त हीउ मुंहिंजे घर खणी हल, मां पुठियां अचां थो, मूंखे थोरो कमु आहे, मां पुठियां अचां थो। घर वारनि खे बि ख़बर हुई त असांजो अमड़ खे बि ख़बर हुई त मुंहिंजो बचिड़ो अंगूरनि जो ॾाढो शौक़ीन आहे। बचिड़नि खे बि ख़बर हुई त असांजो बाबो अंगूरनि जो ॾाढो शौक़ीन आहे। घर वारीअ खे बि ख़बर हुई त मुंहिंजो मुड़ुसु अंगूरनि जो ॾाढो शौक़ीन आहे। उहो नौकर जीअं घर में अंगूर खणी आयो, अंगूर जीअं खणी आयो त अंगूर जीअं खणी आयो ॾिनाऊं, नौकर वयो हलियो। कलाक ॾेढ खां पोइ उहो अमीर शख़्स आयो, पंहिंजे घर आयो त दस्तरखान ते वेठो, चयऊं त मानी खणी अचो। मानी खणी आया, सॼा ताम मौजूद आहिनि लेकिन अंगूर मौजूद न आहिनि। उन अमीर चयो त मुंहिंजा अंगूर किथे आहिनि? घर वारीअ चयो त उहे त ॿारनि ऐं तुंहिंजी माउ खाई छॾिया, कुझु मूं बि खाधा। रोज़ीअ जा ॿगर हणी करे उथी ऐं पंहिंजी गाॾीअ में वेठो ऐं ओॾे वियो जिथे उहा नंढड़ी मस्जिद आहे। इंजीनियर खे घुरायई, नौकरनि चाकरनि खे घुरायई, पूरो महीनो घर में न आयो। जीअं पूरो महीनो न आयो, घर वारनि खे कॉल करे चयईं त मुंहिंजी तमना न रखजो, मुंहिंजो ख़्याल न रखजो, ठीकु आहे न, मां महीने ॾेढ खां पोइ ईंदुसि, मां किथे कमकार सां वियो आहियां। इंजीनियर पहुची विया, नौकर चाकर पहुची विया। हिकु महीने में उहा मस्जिद मदरसो थी वई, वॾी मस्जिद ठही वई। उन मस्जिद खे शहीद करायाऊं, वॾी मस्जिद ठही वई, मस्जिद बि वॾी ठही वई। हाफ़िज़ क़ुरान जी तनख़्वाह बि 20,000 रखियई। हाफ़िज़ क़ुरान उनखे दुआऊं ॾियणु लॻो ऐं उहे ॿार बि उनखे दुआऊं पिया ॾियनि। उनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन अमीर तरीन शख़्स चयो त को बि अहिड़ो ॾुख हुजे, का बि अहिड़ी तकलीफ़ हुजे त मूंसां ज़रूर शेयर कंदा कयो। जीअं महीने खां पोइ उहो घर आयो, घर वारनि चयो त साईं काॾे विया हुयो तव्हां? त हुन चयो त मूं सम्झुमि त एॾी दौलत, बाग बंगला, माल मिल्कियत, गाॾियूं, हीअ बंगला जायदाद, इहे छा कंदी? मां त मरी वेंदुसि, मूंखां पोइ हिन जो केरु थींदो? मुंहिंजे बचड़ जो केरु थींदो? हींअर मां जन्नत ख़रीद करे आयो आहियां, हींअर मां जन्नत ख़रीद करे आयो आहियां। घर वारीअ पुछो त कहिड़ी जन्नत? कहिड़ी जन्नत जो पियो नालो खणी? उन चयो त उहा जन्नत जो, उन जन्नत जो मां नालो पियो खणा जेकी असांखे क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो अल्लाह अता फरमाईंदो। घर वारीअ चयो मां सम्झसि कान। उन घर वारीअ खे चयईं त ओ फलाणी मस्जिद ॾिठी हुई, जेको मुंहिंजो फलाणो बंगलो उन पाड़े में हुयो, उन पाड़े में मुंहिंजी मस्जिद हुई, मुंहिंजे बाबे जो नालो हुयो उन मस्जिद ते। चयईं हा हा, कि मां उते वॾो मदरसो खणी आयो आहियां, वॾो मदरसो अल्लाह जी तौफ़ीक़ सां मां खणाए आयो आहियां। हिकिड़े महीने में मदरसो बि खॼी वियो, ॿारनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पढ़ाई बि हले पई ऐं हुन हाफ़िज़ क़ुरान जी तनख़्वाह बि माशाअल्लाह 20,000। त इन्हनि हाफ़िज़नि जी मन तकलीफ़ुनि खे ॾिसंदा कयो, ॾुखनि खे ॾिसंदा कयो, का बि उनखे तकलीफ़ न ॾींदा कयो, को बि उन्हनि खे ॾुख न ॾींदा कयो। जेकॾहिं उन्हनि खे ॾुख ॾींदो, मुंहिंजो करीम रब तव्हांखे कोन छॾींदो।
छो त मुझो बेनियाज़ रब कुरान करीम जे अंदर इरशाद फरमाए रहो फज़कुरूनी अज़कुरुकुम। मुझो करीम रब फरमाए रहो ओ मुझा बानड़ो तवा मुखे याद कयो मां बेनियाज़ रब तवा के याद कया। ओ मुझा दोस्त अजीज हाफिज़ कुरान दे निगार सुबह जो सवेल उठदा तहज्जुद जी नमाज पढ़दा तहज्जुद जी नमाज पढ़ी करे आजान दीदान सीउ के डूबी हूंदो वुज़ू कंदो के जी मस्जिद में गरम पानी हूंदो के जी मस्जिद में थधो पानी हूंदो वो तीअं भी मुझा दोस्त अजीज थधे सां वुज़ू कंदा इंसान वुज़ू कंदा। ओ मुझा दोस्त अजीज जॾहिं वक्त गुज़रंदो वेंदो के जी मस्जिद में हीटर हूंदो के जी मस्जिद में हीटर भी कोन हूंदो ओ मुझा दोस्त अजीज बचण जो हाल छा थींदो बचण जी मोहब्बतुन के ॾिसो ओ मुझा दोस्त अजीज बचण जे ओ मुझा दोस्त अजीज कुरान करीम जी मोहब्बत उन जे सीने में हूंदी कुरान करीम जो प्यार उन जे सीने में हूंदो जॾहिं कुरान करीम पढ़दा वेंदा अल्लाह ताला उन